आम माण्हू ऐं हिकु शाइर में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ॾिसो टिनि क़िस्मनि जा फ़र्क़ु आहिनि। हिकिड़ो माना फ़र्क़ु आम माण्हू ऐं शाइर में आहे बि सही कोन बि आहे त माना हू जंहिं एंगल सां शयुनि खे ॾिसे थो ॿियो माण्हू जेको सो उन एंगल सां नथो ॾिसे, सम्झे। ऐं ॿियो फ़र्क़ु इहो आहे जो जंहिं माने एंगल सां जेको जंहिं माने नमूने सां शाइर हिकिड़ी शइ खे ॾिसे थो ऐं उन शइ खे जीअं महसूसु करे थो, आम माण्हू उन शइ खे ईअं महसूसु नथो करे। ऐं टियों जेको वॾे में वॾो फ़र्क़ु, वॾे में वॾो जेको फ़र्क़ु आहे उहो चवां त जेको आम माण्हू जंहिं शइ खे ॾिसी उनखे फील कंदो हूंदो, महसूसु कंदो हूंदो, पर उन शइ खे उहो इज़हार ईअं नथो सघे जीअं शाइर माण्हू आहे उनखे इज़हारे थो। त इहो माने आम माण्हू हिकिड़ी शाइर माण्हू में फ़र्क़ु आहे जो माना हू जीअं बहितर नमूने सां शाइर आहे उहो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो शाइर हिकिड़ो हूंदो आहे न, उहो हिकिड़ो माने जीअं हिकिड़ी अख़बार आहे, पंहिंजी सिंधी अख़बार आहे त सिंधी ॿोली जी हिकिड़ी तर्जुमानी करे थी। शाइर बि हर माण्हू शाइर न हूंदो आहे, ॻोठ पूरो ॻोठ माण्हुनि सां भरियो पियो आहे, उन में चंद माण्हू शाइर हूंदा आहिनि। शाइर कुदरती जेके ॾात हूंदी आहे हिकिड़ी, उहो पंहिंजी जेके ज़हनी जेके सलाहियतूं आहिनि उन वसीले हू हिकिड़ा माने शाइर थी उभरी अचनि था ऐं उहे पंहिंजी क़ौमुनि जा तर्जुमान हूंदा आहिनि। ऐं ॾात जेका अल्लाह ताला जी तरफ़ां मिलंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा साईं, तव्हां रेडियो सां काफ़ी जेको आहे वक़्तु सलाहियल आहियो, यानी रेडियो जा तव्हां लिसनर बि रहिया आहियो ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते तव्हां काफ़ी सारो मवाद बि लिखियो आहे। त तव्हांजी ज़िंदगी जो को अहिड़ो यादगार लम्हो जेको रेडियो सां वाबिस्ता हुजे? राइट साईं, ॻाल्हि इहा आहे जो रेडियो सम्झ त रेडियो ई त हो जंहिं माने असांखे वॾे में वॾी हिकिड़ी तरबियत कई। असां माने उन दौर में माने रेडियो ॿुधियोसीं जंहिं दौर में माने असां त हिकिड़े मज़हबी तव्हांखे जीअं ॿुधायो घर सां तालुक़ु रखूं था, रेडियो माने उनखे लिकी ॿुधण लाइ असांखे बाग़नि जो रुख़ करिणो पवंदो हो। ॻोठां निकिरी वेंदा हुआसीं, ॿाहिरि वञी रेडियो जा प्रोग्राम ॿुधंदा हुआसीं, प्रोग्राम सुगंध हलंदो हो। साईं बख़्शण महिराणवी यादूं विसरंदियूं कोन प्रोग्राम पियो करे हल भेण सां, को ज़मानो हूंदो हो। अब्दुल गफ़ूर खोसो जेको हो माने यादूं विसरंदियूं कोन। वरी अमीन अरबाब माने आयो त हुन वरी हिकिड़ी नए अंदाज़ सां जेको यादूं विसरंदियूं कोन प्रोग्राम कयो। बख़्शण में माकन शाह रिज़वी, सुरई सोच, हेॾा वॾा नाला। साईं साले मोहम्मद शाह ब्रॉडकास्टिंग जी दुनिया जो वॾो नालो। मूंखे माने हिकिड़ी माने ॻाल्हि यादि अचे थी त असांजे ॻोठ में हिते शादी हुजे ऐं बाबा त उन दौर में माने मोटर साइकिल असां माने त उन दौर में मोटर साइकिल वठण बि हिकिड़े माण्हू जो वॾो ख़्वाबु हूंदो हो। हाणे जेतोणीक माने हर माण्हू वटि मोटर साइकिल आहे, पर तंहिं दौर में असां मोटर साइकिल वरितो त बाबा चई हाणे पाण हलूं था मोटर साइकिल ते शहर कुनरी हलूं था, बरा ॻोठ में सौटनि में हेॾा शादी लॻी पई आहे त जुतियूं वग़ैरह वठी अचूं। हाणे बाबा जुतियुनि जे दुकान ते असां माने मूंखे यादि आहे असीं वेठा हुजूं त हीअं टाइम ॾिसां त मथां यार 3 थियण वारा आहिनि ऐं अमीन अरबाब जो प्रोग्राम जेको अचण वारो आहे सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते आचर जे ॾींहं ते। त स्कूल पढ़ंदा हुआसीं त मोकल जो ॾींहुं बि आचर हो त ॿियनि ॾींहंनि में शहर कोन वञी सघियासीं। हाणे साईं जुतियूं हमरा ईअं अची जेका हेठि रखई जुतियूं पिया ॾिसूं, आऊं आस्ते आस्ते थी निकिरी ऐं वञी जेका वञी कोच ते चढ़ियुसि। उतां कोच तां जेको बाबा हाणे पियो दुआ करे अलाह करे कोच जल्दी निकिरे ऐं वञी पहुचा, वञी प्रोग्राम सुगंध अमीन अरबाब जो ॿुधां। हाणे उतां खां जाफ़र रस्ती आहे असांजे ॻोठ खां परियां, उतां खां बाबा ऐं लथो आहियां, उतां खां वरी 2-3 किलोमीटर जो ॻोठ जो कचो रस्तो आहे, पंधु अचिणो पए थो। उतां ॿनियुनि मां ढोड़ंदो आयो आहियां। ढोड़ंदो आयो आहियां, वञी मुंहिंजो मूं टेप उहो खयो आहे, वञी जेको बाबा जी साईं घर कोन्हे, हाणे मज़ो लॻो पियो आहे भला रेडियो ॿुधां। रेडियो माने आख़िरी वञी सुगंध प्रोग्राम जो झलकियूं हुयूं। अमीन अरबाब प्रोग्राम पे कई त ही वक़्त जूं रिहाणियूं, ही दिलि फ़रेब दीवानियूं, मुंहिंजूं तमन्नाऊं मतां सम्झी त जे मिली त मिलंदियासि, न त गोरी जान जतन तां जो पहिवार कोन बणिबे। ही चाहत ऐं कायरा जो वड़ा जो जोड़ का जुड़ियल रही आहे, न त सिक ऐं सूरी मिलण छा ॾियनि, पर पिरीं तूं मतां दिलहणी उन वाहुंदनि में मिलबो, जॾहिं अखि फुलणियूं खेचल कंदियूं सिंध ते ऐं हलंदी हाक तुंहिंजी मुंहिंजी। तुंहिंजो इहो तसवर दिलि तां उतारे छॾिजईं, विसरी सघां त विसारे छॾिजईं, यादि मुंहिंजी अचे त ॻोढ़ा ॿ टे हारे छॾिजईं। इहो माने आख़िरी लफ़्ज़ आहे अमीन अरबाब जा जेके अॼु बि मूंखे यादि आहिनि। रेडियो सां इलाही माने यादूं वाबिस्ता आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं ॿुधाइजनि यार। छा रेडियो त असांखे माने सभु कुझु करे छॾियो। सही, बहितरीनु, तमामु माने हिकिड़ी यादगार तव्हां हिकिड़ो वाक़ियो असांखे ॿुधाए छॾियो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो। जीअं हुन खां पोइ वरी असांखे मौक़ो मिलियो, असां पंहिंजो जेको बराबर जेको सिखियो हो असां माने ॿियनि मां सिखियो, उहो असां खणी माने रेडियो इंडस रेडियो FM जे माइक तां
कुझु सारोड़ियूं माण्हुनि सां ओरियूंसीं माण्हू उनखे अञा बि मानाइती मोट ॾियनि था उहो हुननि जी महिरबानी आहे बाक़ी असां पंहिंजो पाण खे कंपेयर तौरु जेको अथव तसवर अञा ताईं कोन कयो